पंहिंजे जारी कयल बयान में चौधरी निसार चयो त नुक़्ते नज़र जे इख़्तिलाफ़ खे टकराव सां ॻंढण ऐं हर मामले खे पंहिंजे सियासी मुफ़ादनि लाइ इस्तेमालु करणु उन सोच खे ज़ाहिर करे थो जेका मुल्क में अदम इस्तेहकाम ॾिसणु चाहे थी। हुन चयो त बदकिस्मतीअ सां कुझु अंसरनि इदारनि विच में ग़लतफ़हमियूं पैदा करण जो ठीको खणी वरितो आहे। चौधरी निसार चयो त उहे अंसर कंहिं बि नोयत जे मामले ते सियासी बयानबाज़ी ऐं पॉइंट स्कोरिंग वारी रविश अख़्तियार कंदे पंहिंजा सियासी मक़सद हासिल करण जी कोशिश में रुधल आहिनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर चयो त अॼु अदलिया ऐं जजनि जा पाण मुरादु मुहाफ़िज़ बणजंदड़ शायदि उहो विसारे वेठा आहिनि त उन्हनि पंहिंजे दौर में इदारनि खे कहिड़ी रीति निशानो बणायो। हुन चयो त ही उहे ई माण्हू आहिनि जिन जजनि खे फ़ैसिलनि खां रोकण लाइ मथनि मसूश लाइ आला तरीन अदालती फ़ैसिलनि खे चमक सां तहबीर कयो वियो। चौधरी निसार चयो त सुप्रीम कोर्ट में पंजाबी ऐं गैर पंजाबी जे फ़र्क़ जो बुनियाद विधियो वियो। PCO जजनि जी आबियारी कई वई ऐं खेनि आला अदालती उहिदनि ते रखियो वियो। हुन चयो त ॿिए पासे उन गुरोह में उहे माण्हू शामिल आहिनि जेकी अदालती फ़ैसिलनि खे मञनि था। चौधरी निसार चयो त उहा तारीख़ एॾी पुरानी न आहे। सुप्रीम कोर्ट जे अॻूणे चीफ जस्टिस जे सरबराही में बेंच हिकु फ़ैसिलो ॾिनो जंहिंखे न रुॻो मञण खां इनकार कयो वियो पर उन जो मज़ाक़ उॾायो वियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर चयो त अॼु उहे ई माण्हू नोड़ीअ मां नांग ठाहिण जे चकर में लॻा पिया आहिनि जंहिं ते हुकूमत फौरी रद्द अमल ज़ाहिर कयो ऐं पंहिंजे कारकुन ख़िलाफ़ वक़्ताइती कार्रवाई कई। चौधरी निसार चयो त हैरत जी ॻाल्हि उहा आहे त उन पार्टीअ जा अकाबिर बि रड़ियूं पिया कनि जंहिंजी पार्टीअ जे तर्जुमान कुझु वक़्तु अॻु अदलिया ऐं फ़ौज खे 2013 जे चूंडुनि में धांधलीअ जो ज़िम्मेवार क़रार ॾिनो।